अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। वफ़ाक़ी वज़ीर चयो आहे त भारत जे प्रोपेगेंडा ऑपरेशन खे वाखो करे छॾियो आहे। ऑपरेशन सिंदूर जी नाकामीअ खां पोइ भारत वाड़ाइप जो शिकार थी वियो आहे। भारत ते वाज़े करणु चाहियूं था त पाकिस्तान जा इदारा चौकस आहिनि। अता तारड़ ऐं तलाल चौधरी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त भारत एजाज़ मल्लाह नाले मुहाणे खे सेप्टेंबर में गिरफ़्तार कयो। भारतीय इंटेलिजेंस एजाज़ मल्लाह खे टास्क ॾेई पाकिस्तान वापसि उमाणियो। एजाज़ मल्लाह खे पाकिस्तानी फ़ौज रेंजर्स जूं वर्दियूं ऐं मोबाइल सिमूं आणण जी हिदायत कई वई। गिरफ़्तारीअ ते एजाज़ मल्लाह समूरी हक़ीक़त जो एतिराफ़ कयो। भारत जे हर मुहिम खे नाकाम बणाए छॾींदासीं। खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर फैसल करीम कुंडी चयो आहे त KPK खे वफ़ाक़ जी सहकार जी ज़रूरत आहे। सूबे जे हुक्मरान जमायत खे बि संजीदा रवैयो इख्तियार करणु घुर्जे। KPK जो अमन अमानत पहिरीं तरजीह आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे फैसल करीम कुंडी वधीक चयो आहे त KPK में अमन थींदो त खुशहाली ईंदी, सियासत खे हथी मिलंदी। सूबे जे बहितरीअ लाइ गॾु वेहण लाइ तयारु आहियूं।